जय झूलेलाल। मां अमित लेखवानी एक एक्टर आहियां। तव्हां मूंखे काफ़ी सीरियल्स ऐं फिल्म में ॾिठो आहे, काफ़ी सिंधी फिल्मुनि में बि ॾिठो आहे। मुंहिंजा सीरियल्स हुया तेनालीरामा, मैं कुछ भी कर सकती हूँ, लाडो एंड फिल्मूं हुयूं मुन्ना माइकल, नवाज़ भाई ऐं टाइगर श्रॉफ सां गॾु, दरबार रजनीकांत जी सां गॾु एंड वेब सीरीज़ छत्र साहब आशुतोष राणा जी सां गॾु। ईअं ई तव्हां मूंखे ॿियनि काफ़ी सीरियल्स ऐं फिल्मुनि में ॾिठो आहे। मूंखे ॿुधाए करे ख़ुशी थी रही आहे। मां तव्हां सां मिलणु अचण वारो आहियां हिन सम्मेलन ते, जेको आहे 27th इंटरनेशनल सिंधी सम्मेलन पूना में थी रहियो आहे। प्रेज़ेंटर आहिनि सुहिणा सिंधी पुणे इन एसोसिएशन विथ अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन। त मिली रहिया आहियूं हिन सम्मेलन ते तव्हां सभिनि सां, ऐं सभिनि खां पहिरियों थैंक यू पीटर जी एंड सुहिणा सिंधी पुणे फॉर दिस लवली इन्विटेशन एज एन गेस्ट। त मिलंदासीं, धूम मचाईंदासीं ऐं मज़ो कंदासीं। तो जय झूलेलाल।